सिंध में कचे जे इलाइक़े में धाड़ियल मग़विन जी ज़ालुनि ऐं धीअरुनि जो रेप करे वीडियोज़ डार्क वेब ते मोकिले रहिया आहिनि। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में अमन अमान जे हवाले सां केस जी हिक ॿुधणीअ दौरान असिस्टेंट एडवोकेट जनरल ज़ाहिद मज़ारी ॿुधायो त अगवाकार मग़विन जी मासूम धीअरुनि ऐं ज़ालुनि खे घुराए ज़्यादती कनि था ऐं वीडियोज़ ठाहिनि था ऐं उहे वीडियोज़ डार्क वेब ते विकिरो कयूं पियूं वञनि। इन कम में बाअसर माण्हू बि मुलविस आहिनि। जेको पुलिस ऑफिसर हिते सुठो कमु करे थो उनखे बदिली कयो वञे थो। इन मौक़े ते जस्टिस सलाहुद्दीन पंवर जो चवणु हो त भोंग लाइ अगवा इंडस्ट्री बणिजी चुकी आहे। सालियानो 2 अरब जो कारोबार थिए थो। मग़वी आज़ादी बाद ॿुधाइनि था त फलाणे वज़ीर जे पीए पैसा वठी आज़ाद करायो। अव्हां खे निशानदेही करणी आहे त धाड़ियलनि जा सहूलियतकार केर आहिनि। असां वटि 2 ऑप्शन आहिनि, या जदीद हथियार ॾियो या जॉइंट ऑपरेशन करियो। रिजणनि ऐं धाड़ियलनि जे सहूलियतकार पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे। बाद में अदालत IG सिंध खे फ़ौज सां गॾु ऑपरेशन जे हवाले सां प्लान तयार करे अदालत में रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो हो। जुमे ॾिहाड़े ॿीहर ॿुधणी ते IG सिंध शॉर्ट टर्म ऐं लॉन्ग टर्म प्लान बाबति रिपोर्ट अदालत में पेश कई, जेका रद्द कई वई। अदालत चयो त अव्हां रुॻो उत्तर सिंध बाबति प्लान रिपोर्ट ठाही आहे, असांखे सॼी सिंध जी रिपोर्ट घुर्जे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।